नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा महमूद। आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन सर। मुल्क की वॾी सियासी पार्टी के फ़ौज सां वेढ़ायो पियो वञे। फ़ौज ऐं असांजे विच में वेड़ जी साज़िश कंदड़ उहे ई आहिनि जिन रजीम चेंज करण जी साज़िश कई। ईंदड़ इलेक्शन में हार जे डप खां असांखे टेक्निकल नॉकआउट करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। PTI चेयरमैन इमरान खान जो वीडियो ख़िताब चवे तो मुल्क की वॾी पार्टी के ट्रोलण ऐं केस मन थियल फंडिंग ऐं तुषाखाना केस में नाइल करण जी रिथाबंदी कई वई आहे। जंहिं बि अहिड़ो मंसूबो जोड़ियो आहे छा उहो ज़ात लाइ थो सोचे या मुल्क लाइ? केस ख़तरो आहे त अहिड़े मंसूबे सां खुदा न करे मुल्क की क़ौमी सलामती ते सौदो करणो पइजी वञे। भारत के तकलीफ़ हुई त इमरान खान ऐं फ़ौज हिक ई पेज ते आहे। नई दिल्ली बदनाम करण लाइ डिसइन्फ्लेट कायम करण की कोशिश कई, पर असांजे सोशल मीडिया जे जवाननि डिसइन्फो लैब के बेनकाब कयो। असांजी हुकूमत किराइण बाद भारत में खुशियूं मल्हाई वयूं। मीर जाफ़र ऐं मीर सादिक गॾिजी वॾी साज़िश सां मुंहिंजी हुकूमत किराई। तहरीक इंसाफ के अगवान शहबाज गिल के बगावत केस में इस्लामाबाद की मकामी अदालत में पेश कयो वियो। अदालत शहबाज गिल के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहबाज गिल के वकील जिस्मानी रिमांड की मुखालफत करे छॾी। अदालत जो पुलिस के जुमे ते शहबाज गिल के पेश करण जो हुक्म। शहबाज गिल चवे तो मुझो बयान एक मुहब वतन शहरी जड़ो बयान है। फौज सां प्यार करण वारो बयान है। कंहिंखे भड़काइण की कोशिश ना कई। बयान में कुछ भी ना है जंहिं ते खेस शर्मिंदगी थिए। PTI ऐं फ़ौज विच में विछोटी पैदा करण की साज़िश कई पई वञे। PTI ऐं फ़ौज विच में विछा वधाइण वारी साज़िश के नाकाम बणायो वेंदो। PTI अॻवान असद उमर की लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो बयानियो ठाहियो पियो वञे त PTI मुल्क लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान जो वाहम इमरान खान सां गॾु आहे। इमरान खान जे सर ते क़ौम बार बार ॿाहिरि निकिरंदी आई आहे। क़ौम साज़िश ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरे बंद कमरनि में फ़ैसिला कया विया ऐं हराम जे पैसनि मां माण्हुनि जा ज़मीन ख़रीद कया विया। इलेक्शन कमीशन की रिपोर्ट में वाज़े तौर जानबदारी नज़र अची रही है। हाणोकी सूरत-हाल जो सबब 17 जुलाई वाली इलेक्शन आहे। शहबाज गिल जो बयान तय थियल प्रोग्राम हो ऐं ही सब माण्हू उन में शामिल आहिनि। जॾहिं त इमरान खान जी सदारत हेठि गॾिजाणी थी उन लाइ जेकॾहिं सबूत मिलिया त इमरान खान के भी गिरफ़्तार कंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान से समेत इमरान खान चई रहियो आहे त गिरफ़्तारी खां सफ़ाई जो मौक़ो ॾियणु घुरिजे। मूंखे 15 किलो हीरोइन जे केस में गिरफ़्तार कयो वियो। छा मूंखे गिरफ़्तार करण खां पहिरीं सफ़ाई जो मौक़ो ॾिनो वियो? शहबाज गिल के केस दाख़िल करण बाद गिरफ़्तार कयो ऐं 24 कलाकनि में अदालत में पेश कयो। शहबाज गिल ऐं SMS ड्राइवर ते तशद्दुद जी ॻाल्हि ग़लति आहे। इमरान खान ऐं संदसि पार्टी जा माण्हू पाक फ़ौज ऐं सियासी मुखालफ़नि खे निशानो बणाए रहिया आहिनि। माण्हू पाण खे आईने क़ानून खां मथां सम्झनि था। सिंध के लेबर वारे वज़ीर सईद गनीजी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो बेतमादी रिथ कामयाब थियण खां पोइ आर्मी चीफ ख़िलाफ़ नारा हणाया विया। इमरान खान फॉरेन फंडिंग केस में कूड़ो साबित थियो आहे। PTI जा कुछ माण्हू गंदी ज़हनियत जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। मलीर से मेमनकोट थाने ते भी तहरीक इंसाफ के इकमान शहबाज गिल खिलाफ बगावत जो केस दाखिल। केस में अवाम के बगावत लाइ भड़काने नफरत पखेड़ने जा कलम शामिल। सरकारी फरियाद ते दाखिल केस में खानगी TV जा आला अहदेदार प्रोग्राम एंकर के भी नामज़द कयो वियो। चंद्रिका वारे शहर कराची समेत सूबे के मुख्तलिफ़ शहरन में तेज़ हवा से बरसात जो सिलसिलो जारी। सुपर हाईवे मलीर गडाफ सिटी काठोर सिटी बैरिया टाउन दरखाम चनो डबलोटी रेड़ी गोठ इब्राहिम हैदरी स्कीम 30 कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल गुलिस्तान जोहर में बरसात।
शारा फैसल सदर आई चंद्रीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया कोरंगी लांडी फैदाबाद रज़ाकाबाद 50 डिफेंस ऐं क्लिफ्टन में बसकारो हेठाहीं वारे इलाइक़नि में पानी भी अची वियो। शहर जे 1900 मां 250 फीट हिफ़ाज़ती तौर बंदि कया विया। मौसमियात खाते मूजिबि कराची डिवीज़न जे ओभर ऐं उत्तर ओभर में बरसाति वसाईंदड़ ककर मौजूदु आहिनि। बरसाति जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रही सघे थो। समुंड में चाड़ जो ख़दशो आहे। इतलात खाते के सूबाई वज़ीर शहर जे नाम मेमण जो कराची शहर जो दौरो। शहर जे नाम मेमण शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी निकाल करण वारे कमनि जो जाइज़ो वरितो। शहर जे नाम मेमण चवण ते समूरा अंडरपास क्लियर आहिनि। ज़िले इंतिज़ामिया मकानी इदारे जा मुलाज़िम ऐं वाटर बोर्ड जो अमलो रस्तनि में मौजूदु आहे। वॾो वज़ीर पाणी निकाल वारे कमनि जे पाण निगरानी करे रहियो आहे। हैदराबाद मीरपुर खास थरपारकर बदीन उमरकोट ठट्टे मटियारी टंडे अलहियार सांगड़ झूल शिदातपुर शाहपुर चाकर टंडे आदम वर्कशॉप रनोजाम नवाबशाह टन मोहम्मद खान मिट्टी सकरन गुपचानी जाम साहब इंगोरजा करूंगी काजी अहमद दरिया खान मरी कोले में बरसात। कुनरी नबीसर रोड धाबेजी मनैड़ो गड़ी असर बिरह रोड डेई जाती सजियूं शेख बिरकियो वगन शादीलार मीरपुर बठोरो जोक शरीफ जाती सेरानी वेन इलाइक़नि में बसकारो थियो। रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो। बिजली जो निज़ाम डावांडो।